सरकार के पंजाबी साम्राज्य, पंजाबी शाउनिज्म, पंजाबी इंपीरियलिज्म, पंजाबी फाशिज्म, पंजाबी राशलिज्म, पंजाबी इंपीरियलिस्टन असांजे अदम तशद्दुद जे अगवान के जीनोसाइड कयो आहे। असां सिंधियुनि जी जीनोसाइड थी आहे। असां सिंधियुनि सां राशलिज्म थियो आहे। असां सिंधी क़ौम सां अपार्थाइड थी आहे। ऐं इहो इंटरनेशनल लॉ आहे त जेका क़ौम ॿी क़ौम सां जीनोसाइड करे थी उहे इंटरनेशनल टेररिस्ट आहे। पंजाबी शाउनिज्म इंटरनेशनल टेररिज्म आहे। उन करे वर्ल्ड लेवल ते टेररिज्म जी सज़ा जेका आहे सा उन्हनि खे ख़तमु कयो वेंदो आहे। जीअं हींअर टेररिस्टनि खे जेके मुजाहिद सरबा उन्हनि खे ख़ुदि वर्ड ख़तमु करे रही आहे। पंजाबी हिन वक़्तु मुकमल तरह टेररिस्ट आहिनि। हुननि असांजे 7 करोड़ माण्हुनि जो खे क़तल कयो आहे। 7 करोड़ माण्हुनि जो जीनोसाइड कयो आहे। ऐं असां सिंधी माण्हू तारीख़ी तरह गैरतमंद आहियूं, बेगैरत न आहियूं। असां जो हिकिड़ो भाउ कंहिं भाउ जो क़तल थींदो आहे त पंहिंजे ज़ाती क़बीलनि खां बि पराण वठंदा आहिनि। असां क़ौमी तहरीक साईं GM साहिब जा पोइ लॻ, अदम तशद्दुद जा पोइ लॻ ज़रूरु आहियूं, पर बेगैरत न आहियूं। असां पंहिंजो ज़ाती पलांद बि पंजाबी साम्राज्य खां ऐं उन्हनि कातरनि खां न छॾींदासीं। ऐं असां उहे हथ पकड़े उन्हनि खे कटे उन्हनि खे फाही ते चाढ़ींदासीं। या रियासत खे मुंहिंजो वान आहे। ऐं हे अॼु मूंखे 10 ॾींहं थियो आहे। मुंहिंजा उज़वा ख़तमु थी विया आहिनि, मुंहिंजा पेर ख़तमु थी विया आहिनि, मुंहिंजूं टंगूं जवाबु ॾेई वियूं आहिनि, मुंहिंजूं अखियुनि जी नज़र ख़तमु थींदी पई वञे। ऐं इंजेक्शनूं हणाए वरी साह वरिजी वरी हलां थो, रड़ां थो, किरां थो, उथां थो, वरी हलां थो। हलंदे होत पुनो ॾे पहिरें पंधु कंदासीं। मुंहिंजा पेर छॾे विया, उज़वा साह छॾे विया ऐं चोटी भर पिया हलंदसि। बशीर ख़ान जो कातल हथु कंदसि। 20 तारीख़ मुंहिंजी वारनी आहे हिन रियासत खे। 20 तारीख़ खां पोइ जेकॾहिं मुंहिंजे हिते जे सैयद जे पोइ लॻी पार्टियूं या ॿियूं सियासी पार्टियूं पाण खे सॾाइण वारियूं या सिंधी क़ौम पंहिंजो बशीर कुरैशी जे कातल जे ख़िलाफ़ वॾो महाज़ जे कंहिं बि न खोलियो त आऊं ज़रूरु 10 ॾींहं छॾे 15 ॾींहं छॾे वरी मूं में साह पियो। ऐं रियासत खे चवां थो त हिकु बि तव्हांजो पंजाबी असां सिंध में रहण न ॾींदासीं।